नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडोलियार में एसटीपी अॻवान अल्ताफ़ जसकाणी जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। सेक्शन थाणे ते दाख़िल कयल केस में नामज़द असलम रिंद, भोलो खानज़ादा, ज़मीर रिंद ऐं माशूक रिंद खे नामज़द कयो वियो आहे। टंडोलियार में गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग सबबि क़त्ल थी वियल एसटीपी जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल केस जी एफआईआर संदसि भाउ ज़ीशान जसकाणी जी फरियाद ते ए सेक्शन थाणे ते दाख़िल कई वई आहे। एफआईआर में नामज़द असलम रिंद, भोलो खानज़ादा, ज़मीर रिंद, पप्पू रिंद ऐं 4 नामालूम अफ़राद शामिल आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडोलियार में एसटीपी अॻवान अल्ताफ़ जसकाणी जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। सेक्शन थाणे ते दाख़िल कयल केस में नामज़द असलम रिंद, भोलो खानज़ादा, ज़मीर रिंद ऐं माशूक रिंद खे नामज़द कयो वियो आहे। टंडोलियार में गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग सबबि क़त्ल थी वियल एसटीपी जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल केस जी एफआईआर संदसि भाउ ज़ीशान जसकाणी जी फरियाद ते ए सेक्शन थाणे ते दाख़िल कई वई आहे। एफआईआर में नामज़द असलम रिंद, भोलो खानज़ादा, ज़मीर रिंद, पप्पू रिंद ऐं 4 नामालूम अफ़राद शामिल आहिनि।